आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आया मुख्तियार जरवार। साथियों, हिन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं जनरल नॉलेज जा दिलचस्प ऐं मालूमाती सवाल। हर सवाल जे जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि 5 खां 10 सेकंड जो टाइम मौजूदु हूंदो। जेकॾहिं तव्हांखे वधीक टाइम घुर्बल हुजे त तव्हां वीडियो खे रोके सोचे जवाब ॾेई सघो था। साथियों, सवाल नंबर पहिरियों आहे त मीनार पाकिस्तान जो पुराणो नालो छा हो? जवाब मिंटो पार्क। सवाल नंबर 2 है तो पाकिस्तान में सब खां पहिरीं इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जो सिक्को कॾहिं जारी थियो? जवाब 3 जनवरी 1948 ईस्वीअ में। सवाल नंबर 3 है तो पाकिस्तान जे सब खां वॾी यूनिवर्सिटी कहिड़ी आहे ऐं किथे आहे? जवाब पंजाब यूनिवर्सिटी लाहौर। सवाल नंबर 4 आहे तो पाकिस्तान पंहिंजो पहिरियों सिफारतखानो कहिड़े मुल्क में खोलियो? जवाब ईरान में। सवाल नंबर 5 आहे इंतहाई दिलचस्प सवाल तो वो कहिड़ो मुल्क आहे जिते 6 महीना रात ऐं 6 महीना ॾींहुं हूंदो आहे? साथियों, वधिक वीडियोस जे लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब करण न विसारिजो। हिन सवाल जो दुरुस्त जवाब आहे त नॉर्वे। सवाल नंबर 6 आहे तो वो कहिड़ो जानवर आहे जेको पानी पीअण खां सवाइ ही 10 साल ताईं ज़िंदा रही सघे थो? इंतहाई दिलचस्प सवाल। वधिक वीडियो जे लाइ चैनल के सब्सक्राइब करण न विसारिजो। हिन सवाल जो दुरुस्त जवाब आहे तो कैंगरू चूहा। साथियों, ही वीडियो तव्हांखे कीअं लगी? तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना? कमेंट करे पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो। दुआनि में असांखे यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।